नाज़रीन, सचो सतराम धाम रहड़की साहब अज एक तारीख़ी ए इंतहाई सोगवार मंज़र पेश कंदो, जिते साईं साधराम साहब जो मड़ आख़िरी रस्मुन लाए पहुंचायो पियो वञे। हज़ारे अक़ीदतमंद लुड़कन ए भक्तियुन सां पंहिंजे रूहानी पेशवा के आख़िरी भेटा पेश कंदा। हिंदू धर्म मूजिब देहानत खां पोइ अग्नि संस्कार, प्रार्थना, अस्थियुनि जी विसर्जन ऐं पगड़ी जहिड़ियूं अहम रस्मूं अदा कयूं वेंदियूं आहिनि। ख़ासि तौर पगड़ी जी रस्म खे रूहानी ऐं ख़ानदानी ज़िम्मेवारियुनि जी मुंतक़िली जी अलामत सम्झो वेंदो आहे। अॼु राड़की साहब में बि इहे समूरियूं रस्मूं अक़ीदत, सोग ऐं धर्मी रवायतुनि तहत अदा थियण जो इम्कान आहे। हिंदू धर्म में कंहिं शख़्स जी देहानत खां पोइ जेके रस्मूं ऐं मरहला अदा कया वेंदा आहिनि, उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि, ज़ातियुनि ऐं धर्मी रवायतुनि मूजिब कुझु फ़र्क़ सां अदा थियनि था, पर मजमूई तौर ते अंतम संस्कार या अग्नि संस्कार हिकु मुक़दस रूहानी अमल सम्झो वेंदो आहे। हिंदू अक़ीदे मूजिब जिस्म फ़ानी आहे, जॾहिं त आत्मा रूह अमर आहे, जेका हिकु जनम खां ॿिए जनम ॾांहुं सफ़र करे थी। देहानत खां पोइ इब्तिदाई मरहला, जॾहिं कंहिंजो देहानत थिए थो त घर भाती ऐं माइट गॾु थियनि था। धर्मी मंत्रनि, भॼननि ऐं प्रार्थना जो सिलसिलो शुरू कयो वेंदो आहे। केतिरनि हंधनि ते राम नालो सत्य आहे या ॿिया धर्मी मंत्र पढ़िया वेंदा आहिनि। देहानत कंदड़ जे जिस्म खे वहिंजारियो वेंदो आहे, नवां या साफ़ कपड़ा पाराया वेंदा आहिनि। मर्दनि खे अक्सर अछा कपड़ा ऐं औरतुनि खे संदन रवायत मूजिब लिबास पारायो वेंदो आहे। पेशानी ते तिलक या चंदन लॻायो वेंदो आहे। हथनि में कॾहिं तुलसी, गुल या गंगा जल रखियो वेंदो आहे। कुझु ख़ानदाननि में जिस्म खे ज़मीन ते अछी चादर ते सुम्हारियो वेंदो आहे, छो त ज़मीन खे माता तसवुरु कयो वञे थो। माइट, दोस्त, पाड़ेसरी ऐं अक़ीदतमंद आख़िरी दीदार लाइ ईंदा आहिनि। गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं वेंदियूं आहिनि ऐं भॼन या गीत ॻाया वेंदा आहिनि। केतिरनि हंधनि ते गीता जा शलूक पढ़िया वेंदा आहिनि। शमशान घाट ॾांहुं रवानगी, जिस्म खे अर्थी ते रखियो वेंदो आहे, जंहिंखे गुलनि सां सिंगारियो वेंदो आहे। माइट ऐं वारिस जलूस जी सूरत में शमशान घाट ताईं वेंदा आहिनि। रस्ते में धर्मी नारा या मंत्र पढ़िया वेंदा आहिनि। अग्नि संस्कार, हिंदू धर्म में सभ खां अहम मरहलो अग्नि संस्कार आहे। शमशान घाट ते काठियुनि जी चिता ते जिस्म रखियो वेंदो आहे। घणो करे वॾो पुट या वेझो वारिस चिता खे बहा ॾींदो आहे। उन अमल खे अग्नि चयो वेंदो आहे। पिंडत मंत्र पढ़ंदो आहे ऐं रूह जी शांति लाइ प्रार्थना कई वेंदी आहे। हिंदू अक़ीदे मूजिब बहा जिस्म खे पंजनि अंसरनि मिट्टी, पाणी, हवा, बहा आकाश में वापसि मिलाए थी। अग्नि संस्कार खां पोइ अस्थियूं गॾु करणु, चिता थधी थियण खां पोइ हॾियूं ऐं राख गॾु कई वेंदी आहे, जंहिंखे अस्थियूं चयो वेंदो आहे। अस्थियुनि जो विसर्जन, इहे अस्थियूं दरिया, समुंड या मुक़दस पाणी में लोड़ियूं वेंदियूं आहिनि। हिंदुस्तान में घणा माण्हू गंगा दरिया में विसर्जन खे मुक़दस सम्झंदा आहिनि, जॾहिं त सिंध ऐं पाकिस्तान में दरियाउनि में, ख़ासि तौर ते सिंधु दरिया में इहा रस्म अदा कई वेंदी आहे। सोग ऐं धर्मी रस्मूं, 3, 7 या 13 ॾींहं जूं रस्मूं, घर में प्रार्थना, भॼन, गीता पाठ या लंगर जो एहतमाम कयो वेंदो आहे। केतिरनि ख़ानदाननि में 13 अहम रस्म सम्झी वञे थी। भंडारो ऐं दान, ग़रीबनि खे खाधो खाराइण, दान ॾियण ऐं ख़ैराती कम करण खे सवाब सम्झो वेंदो आहे। रूह जी शांति लाइ पाठ, कुझु ॾींहंनि ताईं रोज़ानो मंदिर या घर में रूह जी शांति लाइ दुआऊं ऐं पाठ थींदा आहिनि। सिंध जी हिंदू बिरादरी में ख़ासि रवायतूं, सिंध जे हिंदू ख़ानदाननि में भॼननि ऐं सुफ़ियाणी धर्मी गीतनि जो एहतमाम थींदो आहे। अक़ीदतमंद अछा कपड़ा पाईंदा आहिनि। सचल, शाह लतीफ़ ऐं ॿियनि सूफ़ी रवायतुनि जा कलाम बि पढ़िया वेंदा आहिनि। हिंदू धर्म ऐं ख़ासि तौर सिंधी हिंदू रवायतुनि में देहानत खां पोइ पगड़ी जी रस्म बि हिकु अहम समाजी ऐं रूहानी रवायत सम्झी वेंदी आहे, जेका ख़ासि तौर ख़ानदान जी ज़िम्मेवारी ऐं वारसी जी अलामत हूंदी आहे। देहानत खां कुझु ॾींहं पोइ अक्सर 13 या मख़सूस सोग वारी रस्म दौरान ख़ानदान जे वॾे पुट या चूंडियल वारिस खे पगड़ी पाराई वेंदी आहे। उन रस्म खे केतिरनि हंधनि ते पगड़ी रस्म, दस्तार बंदी, वारसी रस्म बि चयो वेंदो आहे। रूहानी ख़ानदाननि, दरगाहुनि या गादी नशीननि वटि इहा रस्म वधीक अहम हूंदी आहे, जिते नए गादी नशीन या रूहानी वारिस खे पगड़ी पाराई वेंदी आहे। मुरीद ऐं अक़ीदतमंद उन मौक़े ते शिरकत कंदा आहिनि। दुआ, भॼन, प्रार्थना, भंडारो ऐं लंगर थींदो आहे। सिंध में ख़ासि तौर रूहानी मर्कज़नि जहिड़ोक रहड़की साहब, सचो सतराम धाम या ॿियनि दरगाहुनि में पगड़ी इज़त, रूहानी सिलसिले ऐं ज़िम्मेवारी जी अलामत सम्झी वेंदी आहे। नई गादी नशीन खे बुज़ुर्गनि या पिंडतनि जी मौजूदगी में पगड़ी पाराई वेंदी आहे। इन मौक़े ते हज़ारे अक़ीदतमंद गॾु थींदा आहिनि। रस्म दौरान भॼन ऐं धर्मी पाठ करे मरहूम लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि। पगड़ी जी रस्म वारो अमल ग़म सां गॾु हिकु नई ज़िम्मेवारी ऐं रूहानी तसलसल जी अलामत पिणु हूंदो आहे।